मुझा करीम अल्लाह अज 16 रमजानुल मुबारक है। साईं शेर अली मेतलो साहब जे घर में एडवोकेट शफकत अली एडवोकेट शफायत अली साईं बाबा अलादाद साईं जे घर में महबूब जी सलवात थी आ, इफ्तार पार्टी थी आ। अजो को साईं वारन जो खैर ही गुलामी खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखन कबूल फरमा। आमीन। बाबा अलादाद मेतलो साईं के शेर अली साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। आमीन। एडवोकेट शफकत अली शफायत अली साईं के ओ मौला साईं जे सबनी भारन के कयामत ताईं आबाद फरमा। आमीन। अमड़ियूं न्याणियूं मुंहिंजो डॉक्टराणियूं भेनरूं इन्हनि खे क़यामत ताईं हर मोड़ ते पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा। आमीन। रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि, हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। आमीन। मुंहिंजा करीम असांखे रमज़ान जा सभई रोज़ा रखण नसीब फरमा। आमीन। मौला ए करीम ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। आमीन। ईरान जे दुश्मन अमेरिका ऐं इसराइल खे निस्तो नाबूद फरमा। आमीन। अॼु जे एडवोकेट शफायत अली साईं खे जे मूंखे अॼु दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। आमीन। असां जेके बि दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। आमीन। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफा अता फरमा। आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। आमीन। बेरोजगारनि खे रोज़ी अता फरमा। आमीन। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।